ठारशाह इरीगेशन सब डिवीज़न ठारशाह में करप्शन जे गंगा वहण लगी, जिते STO मखदूम फ़हीम ऐं संदसि ख़ासि हेड क्लर्क ग़ुलाम क़ादिर मरी मुबैना तौर करप्शन जा तमाम रिकॉर्ड तोड़ी छॾिया आहिनि। ज़रनि मुताबिक़ सेहड़ा माइनर, लाड़क माइनर ऐं ॾिथा माइनर में लखनि रुपया रिश्वत ऐं एवज़ सरेआम गैर क़ानूनी पाइप लॻाराया विया आहिनि, जंहिंसां पिछड़ी जा आबादकार पाणी जे फुड़े फुड़े लासिकी रहिया आहिनि। इन्हनि समूरनि गैर क़ानूनी कमनि ऐं पाइपनि एवज़ लखनि रुपया भत्तनि जो कम हेड क्लर्क ग़ुलाम क़ादिर मरी संभाले रखियो आहे, जेको मुबैना तौर हर नाजाइज़ कम जो अघु मुक़ररु करे रिश्वत वसूल करे रहियो आहे। हद त इहा आहे जो ताज़ो बंदीअ दौरान वाहन खे पको करण जो कम में इंतिहाई नाक़स मटेरियल इस्तेमालु कयो वियो आहे, जंहिंसां सरकारी ख़ज़ाने खे करोड़नि रुपयनि जी चूनो लॻायो वियो आहे। इहो नाक़स कमु कंहिं बि वक़्तु वही वेंदो। इंतिज़ामी नाअहलीअ जो इहो हाल आहे जो सब डिवीज़न ऑफिस के ॾींहं जो 12 वॻे ताईं ताला लॻल हूंदा आहिनि ऐं को बि मुलाज़िम ड्यूटी ते मौजूदु नाहे हूंदो, जंहिं करे साइलिन के सख़्तु परेशान आहिनि। इलाइक़े जे आबादगारनि वसवारनि खां घुर कई आहे त STO हेड क्लर्क जे करप्शन जो नोटिस वठी वाहन मां गैर क़ानूनी पाइप हटाए नाक़स मटेरियल जी जांच कराई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।